अमृत बाणी हर हर तेरी, सुन सुन होवे परम गत मेरी। अमृत बाणी हर हर तेरी, सुन सुन होवे परम गत मेरी। बाणी हर हर तेरी, सुन सुन होवे परम गत मेरी। अमृत बाणी हर हर तेरी, सुन सुन होवे परम गत मेरी। जलन बुझी शीतल होए मनुआ, जलन बुझी शीतल होए मनुआ। जलन बुझी शीतल होए मनुआ, जलन बुझी शीतल होए मनुआ। सतगुर का दर्शन पाए जियो, सतगुर का दर्शन पाए जियो। सतगुर का दर्शन पाए जियो, सतगुर का दर्शन पाए जियो। अमृत बाणी हर हर तेरी, सुन सुन होवे परम गत मेरी। बाणी हर हर तेरी, सुन सुन होवे परम गत मेरी। आवाज दो। अमृत बाणी हर हर तेरी, सुन सुन होवे परम गत मेरी। गाओ बोलो। सुख भया दुख दूर पराना, सुख भया दुख दूर पराना। संत रसन हरि नाम वखाना, संत रसन हर नाम वखाना। सुख भया दुख दूर पराना, सुख भया दुख दूर पराना। संत रसन हरि नाम वखाना, संत रसन हर नाम वखाना। जल थल नीर भरे सर सो भर, जल थल नीर भरे सर सो भर। बिरथा कोई न जाए जियो, बिरथा कोई न जाए जियो। बिरथा कोई न जाए जियो, बिरथा कोई न जाए जियो। अमृत बाणी हर हर तेरी, सुन सुन होवे परम गत मेरी। बोलो। वाह भाई वाह। वरी एक बार। अमृत बाणी हर हर तेरी, सुन सुन होवे परम भक्त मेरी। अमृत बाणी सुन सुन होवे परम
जन हारे जिय जंत सगले प्रतिपारे जिय जंत सगले प्रतिपारे मेहरबान कृपाल दयाला मेहरबान कृपाल दयाला सगले त्रिपद अघाए जियो सगले त्रिपद अघाए जियो सगले त्रिपद अघाए जियो सगले त्रिपद अघाए जियो अमृत बाणी हर हर तेरी सुन सुन होवे परम गत मेरी अमृत बाणी हर हर तेरी सुन सुन होवे परम गत मेरी गायो भाई अमृत बाणी हर हर तेरी सुन सुन होवे परम गत मेरी बोलो वन तृण त्रिभुवन की तोन हरिया वन तृण त्रिभुवन की तोन हरिया करण हार खिन भीतर करया करण हार खिन भीतर करया गुरमुख नानक तिसे आराधे गुरमुख नानक तिसे आराधे मन की आस बुझाए जियो मन की आस बुझाए जियो मन की आस बुझाए जियो मन की आस बुझाए गायो भाई अमृत बाणी हर हर तेरी सुन सुन होवे परम गत मेरी बोलो अमृत बाणी होवे सतगुरु ॾाढी सुंदर वाणी पंहिंजी फरमाए रहिया आहिनि गुरु अर्जन देव महाराज चवनि था जलन बुझी शीतल होए मनुआ भीतर जेकी भयंकर असांजे अंदर जलन आहे काम क्रोध लोभ जी लालच जी अहंकार जी जलन बुझी शीतल होए मनुआ सतगुर का दर्शन पाए जी केॾी असां पंहिंजे सतगुरनि जा दर्शन कंदा आहियूं ॾिसो दर्शन करणु ॾाढी अलॻि शइ आहे असां जेको कंदा आहियूं न उहो ॾिसण थी थो सघे भई असां ॾिसी आयासीं हा न पर दर्शन अलॻि शइ आहे दर्शन हुनखे चइबो आहे कि बसि हिकु बार असां अगरि हुननि जा दीदार करे वरितासीं त ॿियो कुझु असांखे यादि बि न रहे बसि इहे ई ॻाल्हियूं बार बार हलनि कि अरे अॼु असां पंहिंजे सतगुरू जा दीदार करे आयासीं अॼु असां दरबार साहिब जा दर्शन करे आयासीं उनखे दर्शन चइबो आहे बाक़ी त असां केवल ॾिसी हलींदा आहियूं भॻवान खे भॻवान जे विग्रह खे या कॾहिं कॾहिं त ईअं थींदो आहे ख़बर बि न पवंदी आहे दर्शन करण वियासीं कि भॻवान खे दर्शन ॾियण वियासीं हा एॾो जल्दबाजी हूंदी आहे असांखे 5 मिंट बीह रहो समय कढो भॻवान खे निहारियो प्रेम सां दीदार कयो दर्शन कयो
इहो भाग्य सभिनीनि खे न मिलंदो आहे भाई। हर कोई भगवान जा दर्शन नथो करे सघे। सभिनीनि खे इहो प्रेम न मिलंदो आहे, सभिनीनि खे इहा भक्ति न मिलंदी आहे, सभिनीनि खे इहा राह न मिलंदी आहे। तव्हां ॾिसो हज़ारे माण्हू आहिनि संसार में, पर सभु इन राह ते थोरी हलंदा आहिनि। कोई कहिड़ी राह ते थो हले, कोई कहिड़ी, कोई त भक्ति नथा कनि। और कई वीचारा नादान आहिनि, उन्हनि खे लॻे थो कि असां भक्ति था कयूं पर अलाए छा था कनि। चओ हरे राम। त असांजे प्रभुअ जी, असांजे सतगुरनि जी, भगवान राधा कृष्ण जी असां ते अपार कृपा आहे कि उन्हनि असांखे पंहिंजी भक्ति ॾिनी, पंहिंजो नाम ॾिनो, उन्हनि जा दर्शन कयूं ऐं पंहिंजे मन जी जेकी जलन भावना आहे, जेके बि विकार आहिनि, उन्हनि खे शांत कयूं भाई। उहो सचो दर्शन आहे, उहो ई ॾींहुं सफलो आहे। तव्हां दरवेशनि जो नालो ॿुधियो हूंदो, हज़रत निज़ामुद्दीन, मुसलमान दरवेश थिया आहिनि, जिन जे नाले ते अॼु बि दिल्ली शहर जो नालो अथव भाई, हज़रत निज़ामुद्दीन औलिया। उन्हनि जा महान सेवक भी महान, संत त महान ही, पर उन्हनि जा सेवक भी महान थिया। अमीर खुसरो वॾा राजा हुया। हिकु बार उन्हनि जे ज्योतिष उन्हनि खे चयो कि अमीर जी, राजा साहब, ज्योतिष हूंदा आहिनि न जेके राजा वटि रहंदा आहिनि हमेशा, ॾाढो पहुतल ज्योतिष हुयो। उन चयो राजा साहब, सुभाणे जो ॾींहुं तव्हांजो ॾाढो ख़राबु अथव। ॾिसजो तव्हां वॾा राजा आहियो, कोई सौदो न खणजो। पहिरियों राजा महाराजा वॾा वॾा सौदा कंदा, डील कंदा हुया। कोई बि सौदो न कजो, न त नुक़सान ई थींदो। तव्हांजो ॾींहुं सुभाणे थोड़ो ख़राबु आहे। नक्षत्र ॿुधाइनि था कि तव्हांजो ॾींहुं भारी आहे, सुभाणे कोई कमु न कजो। हिकु कमु कजो, बसि राजमहल में आराम कजो, ॿाहिरि बि न निकिरजो, काॾे न वञिजो। चयो ठीकु आहे, ज्योतिष चयो आहे त आज्ञा मञणी पवंदी। ऐं हे ज्योतिष कॾहिं कूड़ बि न ॻाल्हाईंदो, हमेशा हिन जी वाणी सत्य थी आहे, कॾहिं ग़लति बि न चयो आहे हिन। ठीकु आहे, राजा राति जो आराम कयो भाई, ॿिए ॾींहुं त काॾे वञिणो कोन्हे। सुबुह थी, दरवाजे ते हुनजा गुरुजी आया, हज़रत निज़ामुद्दीन। दरवाजो खटखटायो उन्हनि, राज दरबार। कोई सेवादारी आया, उन्हनि ॾिठो गुरुजी आया आहिनि, प्रणाम कयूं। चयो सॾु कयो भाई, राजा खे सॾु कयो, चओ असां सैर ते था वञूं, असां सां गॾु हले। चयो महाराज अंदर त अचो। चयो न, तव्हां पंहिंजे राजा खे सॾु कयो जल्दी। सेवक आया ऐं अमीर खुसरो खे अची उन्हनि जानकारी ॾिनी कि तव्हांजा गुरुदेव हज़रत निज़ामुद्दीन औलिया दरवाजे ते बीठा अथव, अंदर बि नथा अचनि। चवनि था राजा खे सॾु कयो त काॾे सैर ते वेंदासीं, राजा खे सॾु कयो। अरे केवल उन्हनि बसि एतिरो ई ॿुधियो हुयो कि गुरुदेव दरवाजे ते बीठा आहिनि। सभु कमकार छॾे डुक पाती, दर्शन करण विया, चरणनि ते किरी पिया, अहो भाग, अहो भाग, अहो भाग। गुरुजी चयो हल भाई असां सां गॾु हल। जी गुरुजी। हाणे कल राति ज्योतिष छा चयो आहे कि महल खां ॿाहिरि बि न वञा, कोई सौदो बि न कजां, छो जो सुभाणे जो ॾींहुं तुंहिंजो भारी आहे। गुरुजी सां गॾु हली विया। गुरुजी त अंतर्यामी हुया उन्हनि जा संत। वो मुस्कुराइण लॻा। थोरो यात्रा अॻिते वधी त मुस्कुराए करे पुछनि था, कीअं भाई आनंद अचे थो तोखे? हा गुरुजी, तव्हां सां गॾु आहियूं, आनंद कीअं न ईंदो, ॾाढो बढ़िया, ॾाढो सुठो थो लॻे। ऐं तुंहिंजे राजमहल में सभु ठीकु आहे, कमकार सभु बढ़िया हले थो? चई बाक़ी सभु ठीकु आहे, पर असांजो ज्योतिष सही कोन्हे। चओ हरे राम। बाक़ी सभु ठीकु आहे, बाक़ी सभु सुठो आहे, पर जंहिं ज्योतिष ते मां ॾाढो भरोसो कंदो हुउमि, उहो ज्योतिष थोरो ठीकु न निकितो, उनमें थोरी गड़बड़ी आहे, पर तव्हां कृपा कयो त उहो बि ठीकु थिए। चए मतलब गुरुजी सभु सम्झनि था, मतलब भाई ईअं छाजे लाइ थो चए? तुंहिंजो ज्योतिष त ॾाढो पहुतल आहे, हुन ॾाढी पढ़ाई कई आहे, ॾाढो ज्ञानवान आहे, हुनजी हर विद्या सची आहे, तू हुनखे ग़लति कीअं थो चए? चए तो न न, पहिरियों मूंखे बि विश्वास हुयो, पर अॼु विश्वास थियो कि उहो ग़लति आहे। कीअं भला? उन चयो कि अॼु जो ॾींहुं तुंहिंजो ॾाढो भारी आहे, थोरो ख़राबु थींदी, कोई सौदो न कजां, कोई व्यापार न कजां, महल खां ॿाहिरि न निकिरजां, पर मां सम्झां थो कि मुंहिंजो अॼु ई ॾींहुं सफल आहे कि दर ते मुंहिंजो गुरु बीठो आहे। वैसे त मां गुरु दर ते वेंदो आहियां तव्हांजा दर्शन करण जे लाइ, तव्हांजा दीदार करण जे लाइ, पर मां सम्झां थो अॼु केॾो भागनि वारो ॾींहुं आहे कि गुरु मुंहिंजे दर ते अची बीठो आहे ऐं चए थो हल भाई काॾे सैर करे अचूं।
ऐं वरी उन चयो कोई सौदो न कजां, रोज मां करोड़नि जा सौदा कंदो हुंदुमि सतगुरु, पर अॼु त मां अनमोल सौदो तो कयां तव्हां सां भक्ति जो, तव्हांजे संग जो। वो तो कूड़ो निकतो, अॼु त मां सभिनीनि खां वॾो सौदो तो कयां तव्हांजे दर्शन जो। ॾाढो प्रसन्न थिया हज़रत निज़ामुद्दीन, मथे ते हथ रखियो उन्हनि अमीर खुसरो जे, त अमीर खुसरो ये हथ पकड़े छॾियो कि मुंहिंजा सतगुरु इहो हथ तव्हां कॾहिं न हटाइजो। बस हे राजाई त सभु ईअं ई आहे, हे राजाई सभु ईअं ई आहे। ऐं अमीर खुसरो पंहिंजे गुरुअ जे केवल चप्पल जे लाइ, पादुका जे लाइ पंहिंजी राजाई जो बि त्याग करे छॾियो हुयो। उन्हनि जी चप्पल मूंखे मिली वञे, बस पादुका मिली वञे। त गुरु त कामिल हुया ई, पर सेवक बि एॾो कामिल हुयो। हिन संसार में संत सतगुरु असांखे ॾाढा मिली वेंदा, पर असां सेवक बणजऊं, असां में ओड़ी श्रद्धा अचे, इहो ॾाढो कठिन कमु आहे। चओ हरे राम। असांखे एॾो लाभ पहुचे भाई दर्शन करण सां, असां बि त दर्शन कंदा आहियूं दरबार जा, सतगुरनि जा, प्रभु परमात्मा जा, पर असांजे अंदरि उहो शांति कॾहिं ईंदी जॾहिं असां प्रेम सां दीदार कयूं, भाव सां दर्शन कयूं। दर्शन मिल अखियूं भरजी अचनि प्रभु जे प्रेम में। जलन बुझी शीतल होए मनुआ, बुझी शीतल होए मनुआ, जलन बुझी शीतल होए मनुआ, जलन बुझी शीतल होए मनुआ। सतगुर का दर्शन पाए जियो, सतगुर का दर्शन पाए जियो, सतगुर का दर्शन पाए जियो। गायो प्रेम सा। वाणी हर हर तेरी, सुन सुन होवे परम गत मेरी। हो अमृत वाणी हर हर तेरे, सुन सुन होवे परम गत मेरे। अमृत वाणी हर हर तेरी, सुन सुन होवे परम गत मेरी। अमृत वाणी हर हर तेरे, सुन सुन होवे परम गत मेरे। हाँ सुन सुन होवे परम गत मेरी। हाँ सुन सुन होवे परम गत मेरे। हाँ सुन सुन होवे परम गत मेरी। हो सुन सुन होवे परम गत मेरे। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारे हे नाथ।